मलेर में पिपरी वेझो क़ौमी शाहराह ते ट्रक जे टकरे में बकरार नींगर फोत थी वियो आहे। हादसे 8 वरनि जो अली फोत थी वियो, मड़ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हादसे बाद ट्रक ड्राइवर फरार थी वियो आहे। पुलिस पहुची वई आहे। मलेर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पिपरी वेझो क़ौमी शाहराह ते ट्रक जे टक्कर में बकरार नींगर फोत थी वियो आहे। हादसे सबबि 8 वरनि जो अली फोत थी वियो आहे, जंहिंजे मड़ खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर सामी मेमण। जी सामी मेमण, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही नंढो मासूम ॿारड़ो शाम जो बकरियूं चारे वापस मुख़्तलिफ़ जगहनि तां थींदे क़ौमी शाहराह क्रॉस करे पंहिंजे पिपरी वारे ॻोठ वञी रहियो हो त ओचितो तेज़ रफ़्तार ट्रक खे टकरनि चीभाटे मारे छॾियो। इतला ते फौरी तौर ते केतिरा ई माण्हू पहुची विया पिपरी मां ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, जिन एहतजाज कंदे क़ौमी शाहराह ते धरणो हुयो, जंहिं सबबि केतिरियूं गाॾियूं बंदि थी वियूं। इतला मिलण ते भिन कासिम पुलिस ऐं रेंजर्स जा वॾा ताला पहुता आहिनि, जेके वारसनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे रहिया आहिनि ऐं जेको ट्रक वारो ड्राइवर फरार थी वियो आहे उनखे बि गिरफ़्तार करण जी पक ॾियारी वई आहे। जंहिंखां पोइ वारस इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त जेकॾहिं गिरफ़्तार कयो वियो त हू पंहिंजो धरणो ख़तमु कंदा। जी वॾी महिरबानी। नासिम मलेर खां सामी मेमण तफ़सील ॾिना आहिनि।